अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां पनवाकल में ख़बर शेयर कंदा हलूं। पनवाकल खालदी नौजवान एहतियात जे मुख गरजानी ॻोठ मामूद खालदी में थी गुज़री, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि सां लाॻापियल खालदी बिरादरी जे वॾड़नि ऐं नौजवाननि शिरकत कई। प्रोग्राम की सदारत नवाब शाह खां आयल मोहतरम अली नवाज़ खालदी साहब एक्स डायरेक्टर जन कई। खालदी नौजवान एहतियात जा दोस्तान अमजद खालदी, लालो हिदायतुल्लाह खालदी, मुख्तियार खालदी, मुजीब खालदी, शफीक खालदी, मोहम्मद दीन खालदी, प्रेस रिपोर्टर अब्दुल हलीम खालदी, अली मोहम्मद खालदी, मंसूर अहमद खालदी, बासित खालदी ऐं ॿियनि बिरादरी जे फलाह बहबूद ऐं समाजी मसाइल के मुश्तरका तौर ते हल कराइण जो वचन कयो ऐं पिणु मुमलिकत खुदादाद पाकिस्तान की खिदमत जो अज़म दोहरायो। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।